हत्ता याती अल्लाह बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। माण्हुनि खे मुंहिंजा हबीब ॿुधा ऐलान फरमा, जेकॾहिं तव्हांजा पीअर, तव्हांजो औलाद, तव्हांजा भाइर, तव्हांजो औरतूं घर वारियूं, तव्हांजो कुटुंब ख़ानदान ऐं उहो माल जेको तव्हां कमाए रखियो आहे या उहो वापार जो तव्हांखे हर वक़्तु नुक़सान जो अंदेशो ऐं ख़ौफ़ आहे या उहे घर जेके तव्हां वॾी चाहत मुहबत सां बणाया आहिनि, इहे सभई शयूं अगरि तव्हांखे अल्लाह ऐं उनजे रसूल खां वधीक प्यारियूं आहिनि, वधीक पसंदि आहिनि, त पोइ यादि रखो फ़तरब्बसू, इंतज़ार कयो हत्ता याती अल्लाह बिअम्रिही, अल्लाह जो अज़ाब अची कर कंदो। यादि रखो इहे सभु शयूं, पीउ माउ, भाइर, मिट अज़ीज़, घर वारियूं, इहे सभु शयूं अगरि तव्हांखे अल्लाह ऐं उनजे रसूल जी मुहबत खां वधीक त पोइ यादि रखो, इंतज़ार कयो, तव्हांजे मथां अजीब अज़ाब कर कंदो। पोइ छा थींदो? ऐं यअती अल्लाह बिअम्रिही, अल्लाह जो अमर थी पहुचंदो, रब जो अज़ाब थी कर कंदो। उन अज़ाब जो इंतज़ार कयो, मुंहिंजा मौला भला छा कयो जो इन अज़ाब खां बची वञो? रब फरमाए जेको करिणो अथव त पोइ हीअं कयो, ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिनहु। मुंहिंजा मुसलमान ॿार जो क़ुरान सां की दर्स करो पढ़े, रब फरमाए जेकॾहिं इन अज़ाब खां बचणो अथव त आयत जी ॿियो तफ़सीर करे छा थी चए? रब फरमाए हाओ उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि क़ौम खे, उन्हनि शख़्सनि खे न लहंदो हरगिज़ उन्हनि मां जेके अल्लाह ते बि ईमान आणीनि, क़यामत ते भरवसो ईमान रखनि ऐं उन खां पोइ वरी उन्हनि सां लगाव रखनि, उन्हनि सां दोस्ती रखनि, उन्हनि सां रिश्तो रखनि, उन्हनि सां ताल्लुक़ रखनि, उन्हनि सां ताल्लुक़ रखनि जेके अल्लाह ऐं उनजे रसूल जा मुखालिफ़ हुजनि। ॻाल्हि सम्झ में न आई? ईमान जेका मूं तव्हांखे असल ॻाल्हि चई आहे, निमाज़ पढ़ंदो रहे, सवे हज कंदो रहे, नेकियूं कमाईंदो रहे, पर उहे तेसीं ताईं क़ाबिल क़बूल न आहिनि जेसि ताईं ईमान न आहे। ईमान खां पोइ सभु शयूं क़ाबिल। ईमान कहिड़ी शइ जो नालो आहे? मुंहिंजा मुठा क़ुरान करीम खे पढ़, किथे बि का आयत कान्हे त ईमान इन शइ जो नालो आहे जेको निमाज़ घणी पढ़े। ईमान इन शइ जो नालो न आहे जेको हज घणा करे, जेको ज़कात ॾे या नेकियुनि जा कम करे। मुंहिंजा मिठा ईमान अञा का ॿी सौगात आहे, उहा कहिड़ी आहे? रब फरमाए अल्लाह ते ईमान आणण खां पोइ क़यामत ते भरवसो रखण वारो, क़ब्र जी ॻाल्हि करण वारो, अमल जी तयारी करण वारो, हे सभु ॻाल्हियूं करण वारो हाणे कन खोले ॿुधे रब छा थो फरमाए। रब फरमाए क़यामत ते भरोसो रखण वारा, अल्लाह तो ईमान आणण वारा, तुंहिंजो ईमान क़ाबिल क़बूल न आहे तेसीं ताईं जेको उन्हनि सां लगाव रखी, उन्हनि सां दोस्ती रखी, उन्हनि सां ताल्लुक़ ऐं संगत रखी जेके अल्लाह ऐं उनजे रसूल जा मुखालिफ़ हुजनि। मुंहिंजा मौला भला काॾे वञूं? पाड़ो आहे, मिटनि माइटनि कीअं छॾियूं? रब फरमाए मिटनि माइटनि जी ॻाल्हि त परे आहे, पाड़ो त परे आहे। वलौ कानू आबाहुम, चाहे उन मुखालिफ़नि में तुंहिंजा पीउ माउ छो न हुजनि, अबनाहुम तुंहिंजो औलाद छो न हुजे, इख्वानहुम तुंहिंजा सगा भाइर छो न हुजनि, अशीरतहुम तुंहिंजा क़राबतदार कुटुंब ख़ानदान छो न हुजे। इन सभिनी खां मुंहुं मोड़ जेके रसूलुल्लाह जा मुखालिफ़नि त छॾे ॾे, भला फ़ाइदो छा थींदो? रब फरमाए फ़ाइदो इहो मिलंदी, उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिनहु। जेको मुंहिंजे महबूब जे प्यारनि सां प्यार कंदो आहे, मुस्तफ़ा
कंदो आहे मुहबत सां मुहबत रखंदो आहे महबूब जे मुहबत सां मुहबत रखंदो आहे रखो फरमाए मां उन जे दिल में ईमान खे नक्श करे चुप करे छॾींदो आहियां ईमान उन जो वाज जे दिल में मुस्तफा जी मुहबत हुजे सुभान अल्लाह भला केतिरी मुहबत हुजे मां चवां त ॻाल्हि ठहंदी न क़ुर खां पुछो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चयो रखो फरमाए मा कान लिअहलिल मदीनति वमन हौलहुम मिनल अराब यतखल्लफून अन रसूलिल्लाह सुभान अल्लाह यतखल्लफून अन रसूलिल्लाह मुझे आकाए तो जहां सरवरे अंबिया सल्लल्लाहु तआला की ज़ात बाबरकत जिहाद जो ऐलान फरमायो मुख्तसर शायद ऐलान फरमायो कुछ बहरानी जा माण्हू कुछ शहर जा माण्हू कुछ अहिड़ा बि हुआ जेके नवां नवां इस्लाम में दाख़िल थिया हुआ जान उन्हनि खे ॾाढी ॾुखी पई लॻे त अल्लाह जे राह में कीअं कोई वञी कुर्बान कयूं तलवार खणी विढ़ूं या न यानी जान दात करूं बहाना ॻोल्हण लॻा कंहिं कहिड़ो बहानो तयारु कयो कंहिं कहिड़ो बहानो तयारु कयो रब फरमाए मुंहिंजा हबीब तोखे हिननि माण्हुनि जी ज़रूरत न हुजणु खपे असांखे उहे क़ाबिल क़बूल आहिनि जेको हिन ॻाल्हि ते अमल करे मा कान लिअहलिल मदीनति वमन हौलहुम मिनल अअराब यतखल्लफून अन रसूलिल्लाह वला यरगबू बिअनफुसिहिम अन नफ्सिही मुंहिंजा महबूब असांखे त उहे पसंदि आहे जेको तुंहिंजे मथां पंहिंजी जान कुर्बान करणु ॼाणे सुभान अल्लाह मुहब्बत केतिरी आहे वला यरगबू बिअनफुसिहिम अन नफ्सिही पंहिंजी जान खां वधीक जेको मुस्तफा जी जान ते तरजीह ॾे अवलियत ॾे पसंदि करे पंहिंजी जान महबूब जे कदमनि तां कुर्बान करणु ॼाणे उहो ई ईमान वारो आहे सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई आहे न अबे अम्मा खां वधीक प्यार मुस्तफा सां पुट सां पुट खां वधीक प्यार मुस्तफा सां भाउ खां वधीक प्यार हबीब सां हुजे औरत सां वधीक ज़ाल खां वधीक मुहबत रसूलुल्लाह सां हुजे पर हर शइ खां वधीक खानदान खां वधीक माल खां वधीक तिजारत खां वधीक हर शइ खां वधीक मुस्तफा करीम सां मुहबत हुजे रखो फरमाए रुगो एतिरी न बल्कि पंहिंजी जान खां वधीक महबूब जी जान प्यारी हुजे मुस्तफा जी मुहबत वधीक हुजे मुंहिंजा मिठा उनजो ईमान क़ाबिल क़बूल आहे सुभान अल्लाह उनजो ईमान क़ुरान जी 3 आयत या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम इन इस्तहब्बुल कुफ्र अलल ईमान व मन यतवल्लहुम मिनकुम फउलाइका हुमुज़ ज़ालिमून ईमान वारो न बनायो पंहिंजो दोस्त पंहिंजे पीरनि खे पंहिंजे पीउ माउ खे दोस्त न बनायो पंहिंजे भाइरनि खे दोस्त न बनायो मुंहिंजा मौला इनखे न बनायो त भला कंहिंखे बनायो रखो फरमायो हाओ दोस्ती त इन रिश्तनि सां कबी पर उन पीउ माउ सां न करे जेको औलिया जेको उन अनिस्तहब्बुल कुफ्र अलल ईमान उन सां मुहबत न कर जेको कुफ्र खे ईमान ते वधीक तरजीह ॾे पर अल्लामा सनाउल्लाह पानी पती रहमतुल्लाह अलैह तफसीर मदनी में लिखियो आहे त इते मुराद कुफ्र मां सिर्फ़ उहो कुफ्र न आहे जेको अल्लाह जे हबीब जे साथ जो इनकार करे ख़ुदा खे वहदहु ला शरीक न मञे बल्कि इन मां कुफ्रान नेमत मुराद आहे यानी जेको महबूब जी मुहबत ते ॿिए जी मुहबत खे तरजीह ॾे जेको मुस्तफा जी मुहबत में नुक्स ॻोल्हे जेको हबीब जी ज़ात में एब जोई करे महबूब जे शान खे घटि बयान करण जी कोशिशि करे रुगो इक़रार करे इज़हार न करे रखो फरमाए उन्हनि खां परे भॼ सोने अब्दुल लतीफ़ भुटाई तॾहिं फरमाए थो हाओ दूर तली खां लॾे जन जी नाहे मोहर मलीर ॾे बखातिन पापिन खां परे परां अॾ सा छा गई
का बना रूधार चढ़े मुझा मिठा उन सालों लगा रब तो चरमा फरमाए त संगत उन सां रख यारी उन सां रख ताल्लुक उन सां रख जेके मुझे महबूब सां मोहब्बत कन महबूब जे प्यारन सां मोहब्बत कन छाकाणि त ईमान जो उन्हनि जो हिस्सो आहे अल्लाह उन्हनि जे दिल में ईमान खे मज़बूत चिटो करे छॾियो आहे सुभान अल्लाह अरे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुझे आका जी हदीस अचा तो मां पूरी ॻाल्हि मुझे हबीबन फरमायो टे निशानी टे अलामतूं जिनके अंदर मौजूद आहिनि अल्लाह उनखे ईमान जी मिठास नसीब फरमाई तवज्जो सां मुंहिंजा मुस्लमान भाउ तोखे केरु धोखो ॾेई वञे मियां कब्र जी तयारी कर बेशक नमाज़ पढ़णी आहे फर्ज़ आहे कर्ज़ आहे अदा करिणो आहे इन खां सवाइ गुज़ारो कोन्हे